बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सूरह सबा रुकू नंबर 6। खेनि चयो त अव्हांखे रुॻो हिक ॻाल्हि जी नसीहत करियां थो त ॿ ऐं हिकु थी अल्लाह जे कम लाइ खड़ा थियो, वरी परोड़ियो त अव्हांजी संगतीअ खे को सोदाव न आहे, बल्कि उहो त सख़्त अज़ाब जे पहुचण खां अॻु अव्हांखे ड्रोॼारींदड़ आहे। ऐं खेनि चयो त अव्हां खां जेको को उजूरो घुरियो हुजेम सो अव्हांखे ई हुजे। मुंहिंजो उजूरो अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं ते न आहे ऐं उहो हर शइ ते शाहिद आहे। खेनि चयो बेशक मुंहिंजो पालणहार हक़ खे मुंहिंजे दिलि में विझंदो आहे, उहो उजनि जो ॼाणंदड़ आहे। खेनि चयो त हक़ आयो ऐं कूड़ो माबूद न की नईं सिर पैदा करे थो ऐं न की ॿीहर पैदा कंदो। खेनि चयो त जेकॾहिं गुमराह थियुसि त रुॻो पाण लाइ गुमराह थियां थो, ऐं जेकॾहिं हिदायत वारो थियुसि त उहा उन्हीअ सबबु आहे जो मुंहिंजो पालणहार मूं ॾांहुं वही मोकिलींदो आहे। बेशक उहो ॿुधंदड़ वेझो आहे। ऐं जंहिं महिल परेशान थींदा ऐं अल्लाह जे अज़ाब खां छोटकारो न लहंदा ऐं वेझे हंधा पकड़िबा, तंहिं महिल जेकॾहिं ॾिसीं त अजब करीं ऐं चवंदा त हाणे उन क़ुर ते ईमान आंदोसूं, ऐं उते दुनिया जे ॾूरे हंध खां खेनि ईमान हथ आणणु किथां थींदो। हालांकि अॻे उन क़ुर खे न मञींदा हुआ ऐं ॾूरे हंध खां अणॾिठो गुमान जा तीर उछलींदा हुआ ऐं उहे जेके सदूं कंदा रहिया तिन जे विच में अड़ विधी वई, जहिड़ी तरह जहिड़नि ॿियनि खां अॻु कयो वियो। बेशक उहे बि वॾे शक में पियल हुआ।